जेको सहाफ़ी एक SSP सां DIG सां IG सां ऐं वज़ीर सां फोटू कढाइण के तमाम वॾो एज़ाज़ समझे तो मां उनके सही ऐं ईमानदार सहाफ़ी तस्लीम करण लाइ तैयार न आहियां। या हुननि जी मजबूरी हुजण खपे त असांजे सहाफ़िन जा जेके अमली सहाफ़त में जिन जो नालो आहे, जिन माण्हुनि जूं कुर्बानियूं आहिनि, जिन जो पोरियो आहे, उन्हनि माण्हुनि सां फोटू कढाइण में पंहिंजो एज़ाज़ ऐं इज़त सम्झनि। असांजी मजबूरी इहा न आहे ऐं न हुजणु खपे। उनखां सवाइ मां इहा ॻाल्हि चवंदुसि त असां जेका दोस्तनि रिपीटेशन थींदी, पर मां ज़रूरी सम्झां थो त इन ते ॻाल्हाइजे त अॼु ताईं इन सिलसिले में को कमु न थियो आहे त असांजे नंढनि नंढनि ॻोठनि में, शहरनि में 5 प्रेस क्लबूं क़ाइमु थियल आहिनि। इहो ॾिसणु खपे त इन्हनि प्रेस क्लबुनि जे क़ाइमु थियण जे पुठियां कहिड़ा सबब आहिनि। इहे प्रेस क्लबूं कंहिं क़ाइमु करायूं आहिनि ऐं इन्हनि प्रेस क्लबुनि में केरु माण्हू उहिदेदार आहिनि, उन्हनि जो सहाफ़त जे लॾे खे जॉइन करण जे पुठियां कहिड़ो सभु मुहरिक आहे, छाजे लाइ उहे हिन में आया आहिनि। मां यकीन सां इहा ॻाल्हि चवां थो त जिन माण्हुनि खे सही ट्रू जर्नलिज़म करणो आहे, जिन माण्हुनि खे पब्लिक सर्विस जो पैशन आहे, उन्हनि माण्हुनि खे ग्रुप बंदियूं करण जूं, उन्हनि माण्हुनि खे 10 प्रेस क्लब क़ाइमु करण जो, उहिदेदार थियण जो को बि शौक़ु न आहे। ही उहे माण्हू आहिनि जिन खे धंधो करणो आहे। उहे धंधो करण जे लाइ आया आहिनि। हिकिड़ा माण्हू मंशात फ़रोशी में मुलविस आहिनि, हिकिड़ा माण्हू कार लिफ्टिंग में मुलविस आहिनि, हिकिड़ा माण्हू उते जेके बि गंदा कम थियनि था, अगवाऊं थियनि थियूं, धाड़ा लॻनि था, उन्हनि सभिनी में उन्हनि जो हथु ॿुॾल आहे। मूंखे तव्हां ॿुधायो सुभाणे जेकॾहिं इन्हनि माण्हुनि सां कुझु थिए, उन्हनि माण्हुनि सां गॾु कीअं बीह सघिजे थो, उन्हनि जो केस कीअं विढ़ी सघिजे थो। मां सम्झां थो त असांखे पंहिंजे सिफ़ुनि खे ठीकु करणो पवंदो। रही ॻाल्हि इहा त जेको असांजा जेके शहीद थी विया आहिनि, उन्हनि खे ज़ाती तौर ते मां अज़ीज़ मेमण खे सुञाणा। असांजो साथी ARY में असां सां गॾु हुयो, बल्कि सिंध TV में असां गॾु रहियासीं काफ़ी अरसो। शानदार शहीद जेको आहे, उनजी अदड़ी भेण वेठी आहे, असांजी भेण। त इहे माण्हू जेके आहिनि हिकिड़े आइडियोलॉजी जे तहत पंहिंजी हिकिड़े नज़रिए जे तहत जर्नलिज़म कंदा हुआ। उन्हनि माण्हुनि जे क्रेडिट ते इलाही शयूं आहिनि जेके हुननि कयूं। हुननि पंहिंजे सिंध जे हिकिड़े कुंड खे, शान खे ज़ाती तौर ते मां सुञाणा त हुन डॉक्यूमेंटियूं ठाहियूं, हुन इलाही सारो कमु कयो ऐं उहो ईअं ई माना राह ते ॿारिजी वियो। ऐं असां अॼु हेतिरनि सालनि खां पोइ केरु बि हुनखे यादि करण जे लाइ तयारु कोन्हे। त ही वज़ीरनि जूं दावाऊं, वज़ीरनि जा ऐलान, वज़ीरनि जूं ख़ातिरियूं, इहे पंहिंजी जाइ ते। पहिरियों अचो त पाण खे असां ठीकु कयूं। असांखे सिंध जर्नलिस्ट काउंसिल खे अॻु में बि मूं गुज़ारिश कई, मां हाणे बि उनखे गाज़ी झंडी रही हुनजी टीम खे गुज़ारिश कयां थो त ही तमामु वॾो कमु थींदो जेकॾहिं तव्हां सॼी सिंध में इन सॼे पंहिंजे सहाफ़िन जे सिफ़ुनि खे रिफाइन कयो ऐं जेके प्रेस क्लबूं ठहियल आहिनि 5-5, 10-10, उन्हनि खे हिकु बणायो। छाकाणि त मुंहिंजो नारो ऊन दानेश्वर वारो साॻियो नारो आहे जेका मां वरी वरजायां थो त नेक बनो, एक बनो।